शहदादकोट में तेज़ रफ्तार ट्रक मोटरसाइकिल मथां चढ़ी वई, औरत फौत, सन 7 महीननि जो नींगर सख़्त ज़ख़्मी, मुड़ुस मौजज़ाने तौरु महफ़ूज़। शहर जे सजावल चौक ते रोड जे किनारे ते बीठल मोटरसाइकिल ते तेज़ रफ्तार ट्रक चढ़ी वई, जंहिंजे नतीजे में 27 वरनि जी बाबरा चांडियो थॾे ते ई फौत थी वई, जॾहिं त सन 7 महीननि जो पुटु शोएब चांडियो सख़्त ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त मुड़ुस अता मोमन चांडियो मौजज़ाने तौरु महफ़ूज़ रहियो। होॾां फौरन इतलाह ते हद जे थाणे जी पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो। अस्पताल में ज़ख़्मी नींगर खे फर्स्ट एड ॾियण बाद हालत गणती जोगी हुजण करे लाड़काने अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॿिए पासे अस्पताल में मौजूदु फौती औरत जे मुड़ुस अता मोमन चांडियो मीडिया वारनि खे ॿुधायो त असीं पंहिंजे पुटु शोएब खे डॉक्टर खां दवा वठी ॾियण आया हुआसीं, जेका वठी वापसि पंहिंजे ॻोठु संजर भट्टी वञी रहिया हुआसीं त ॼाणायल हंधि वटि अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। ॿिए पासे औरत जे पोस्टमार्टम ऐं ज़रूरी कार्रवाइनि बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। फौती औरत जो लाश ओचितो घर पहुतो त कोराम मची वियो। होॾां पुलिस ट्रक ड्राइवर खे पंहिंजे तहवील में वठी छॾियो आहे। आख़िरी इतलाह ताईं वाक़े जो केस दाख़िल थी न सघियो।